हिकिड़े सेठ हिकु बार हिक ही ॾींहं में ॿ उन ज़मीन जो सौदो कयो। आवाज़ अचे थी बराबर? चओ जय श्री कृष्ण। पोइ हिते बि बराबर आहे भाई? चओ हरे राम। हिकिड़े वॾी सेठ व्यापारी हुयो, धनवान। उन हिक ई ॾींहं में 2 ज़मीनूं वरितियूं, 2 ज़मीननि जो सौदो कयो भाई। खेतुनि में 2 कोई ज़मीन हुई, हिकिड़ी हिकिड़े हंधि, हिकिड़ी ॿिए हंधि। हिक ई ॾींहं में हिक ई साथ उन पैसा ॾिना ऐं कमाल जी ॻाल्हि, ॿई उनखे ओतिरे ई अघ जी मिलियूं। भई मान लो तंहिं ज़माने में उनखे 1000 रुपए फिट ते पई। चओ हरे राम। सौदो करे आयो, कुछ ही ॾींहं गुज़रिया त सरकार ऐलान कयो कि भाई जाते उन हिकिड़ी जगह ते ज़मीन वरिती ही, सरकार ऐलान कयो कि उते हाणे शमशान घाट ठहंदो, यानी मुक्ति धाम। जाते उन जी ज़मीन ठीक उन सां लॻो लॻ। चओ हरे राम। उन वीचारे वतो हुयो कि मां खूब पैसा कमाईंदुमि, पर हाणे मुक्ति धाम जे पासे में केर ज़मीन वठंदो? चओ राम। त हिक ही ॾींहं में रेट जेके हुया उहे अघ घटि थी विया, अधु थी विया। घणे में वती भाई उन? 500 रुपए थी विया। चओ राम। ये ॾाढो हिकिड़ो सुंदर संतन उदाहरण ॾिनो, लॻो कि वाकई कमाल आहे भाई। हिक ही ॾींहं में उन 2 ज़मीन जो सौदो कयो। सरकार ऐलान कयो भाई हिकिड़े जगह ते शमशान घाट मुक्ति धाम ठहंदो, ठीक बगल में उनजी ज़मीन हुई, रेट अधु थी विया। ऐं उन ई ॾींहुं सरकार ऐलान कयो जेकी ॾाढी वसंदी उहो उते ॿी जगह हुई उनजी, उनजा रेट 3 गुना 4 गुना 5 गुना वधी विया उन ई ॾींहुं। चओ हरे राम। ध्यान ॾिजो भाई, है न? हिक ही ॾींहं में उन 2 ज़मीन जो सौदो कयो, वतियूं, पैसा ॾिना, बराबर ही पैसा ॾिना, बराबर ही जगह हुई, स्क्वायर फीट। पर हिक जगह ते छा ठही वियो? मुक्ति धाम, है न? शमशान घाट। उते कोई वठण पसंद न कंदो ज़मीन, रेट जेके हुया अधु थी विया। ऐं हिक जगह ते खूब वसी वई उहो जगह, वॾा वॾा माण्हू अची करे उते पंहिंजी बिल्डिंग ठाहिण लॻा, घर ठाहिण लॻा, वॾी फैक्ट्रियूं ठहण लॻियूं, हॉस्पिटल स्कूल वग़ैरह सभु ठहण लॻा। त उतां जा रेट जेके हुया उहे वधी विया, ऐं ॾाढा वधी विया। चओ राम। हिक जगह ते घाटो, हिक जगह ते फ़ाइदो। संतन सम्झायो, चयो असांजो जीवन भी त ईअं ई आहे, जीवन भी ईअं ई आहे। असांजे बगल वारा ही असांजो रेट कॾहिं कॾहिं तय कंदा आहिनि, सम्झो था? यानी असांजी संगति ही, दोस्ती यारी जैसां गॾु असां वधीक उथूं वेहूं था, कई बार उहे ई असांजो अघु केरींदा आहिनि, कई बार उहे ई असांजो अघु वधाईंदा आहिनि। सम्झाइनि था भैया अगरि बुरी संगति हूंदी त असांजो जीवन बि जेको आहे उहो किरी पवंदो, स्तर किरी पवंदो। पर अगरि संगत सुठी हूंदी, आस पास सभु सुठा भला माण्हू असांजे हूंदा जेके असांखे सेखारींदा कि भैया दान पुण्य कर, शुभ कर्म कर, कथा कीर्तन ते हल, सत्संग भक्ति कर, सभिनीनि सां भलो हल, त उहे असांजी क़ीमत वधाईंदा बि आहिनि। अरदास कंदा आहियो न, त अरदास में हिकिड़ी पंक्ति ईंदी आहे न भाई, जेकी असां सभु चवंदा आहियूं। कहिड़ी चवंदा आहियूं? सही प्यारा मेल जिना मिलंदी आहे, तेरा नाम चितावे। सतगुरनि ये प्रार्थना कई आहे कि मुंहिंजा प्रभु, मुंहिंजा सतगुरु, मुंहिंजा दीन दयाल, तूं मूंखे उन्हनि सां ई मिलाए जा, तूं मूंखे जीवन में उन्हनि जी संगति ॾिजां जंहिंजे मिलण सां मूंखे तुंहिंजो नाम यादि अचे। उन्हनि प्यारनि सां ई मिलाए जा जिना मिलंदियां तेरा नाम चितावे, जिन सां मिली मुलाक़ात करे ही मूंखे तुंहिंजी यादि अचे, मूंखे प्रभुअ जी यादि अचे, मूंखे सतगुरनि जी यादि अचे, मूंखे सेवा जी यादि अचे। चओ हरे राम। तव्हां बि हूंदव भाई जेके अगरि तव्हां दरबार साहिब में कॾहिं कंहिंसां मिलंदा हूंदव, या ॿाहिरि कंहिंसां बि मिलंदव, तव्हांजी दोस्ती अगरि दरबार में थी हुजे, या तव्हां दरबार जे कारण हिक ॿिए खे सुञाणींदा हुजो, त स्वाभाविक आहे तव्हां बि अगरि काथे मिलंदव त तव्हांखे यादि बि दरबार जी ईंदी।
तव्हांखे यादि बि भक्ति जी ईंदी, सत्संग जी ईंदी। चओ हरे राम, है न। काथे बाजार में मिलंदव त उनखां पुछंदव, अचे थी न भाई सत्संग में? हाँ, शाम जो ईंदे न भाई, सेवा में पहुंचंदे न। तो ये प्रार्थना सतगुरनि कई आहे। ॾिसो, हर गुरुद्वारे में हर संत महात्मा जेॾी महिल अरदास कंदा आहिनि त ये पंक्ति चवंदा आहिनि कि असांखे उहे ई माण्हू मिलनि जेके असांखे भक्ति सेखारनि, सत्संग कथा नितनेम सां जोड़नि, कथा कीर्तन सां जोड़नि। चओ हरे